अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। संगत చాలా उम्मीद तो खुश हूंदव। एमएनई ड्रेम छंडण जा 5 दरवाज़ा खोलिया पिया वञनि। जैं ॿाहिरि जेके ॿाहिरि आहिनि सिमुनि ते या एमएनई ड्रेम जे पासे में आहिनि पंहिंजी सिमुनि छंडण एमएनई ड्रेम जो ख़्यालु रखनि, छो जो कंहिं महिल बि अची सघे थी, भॼी सघे थी, भुरी सघे थी। अदा ॾे हाल वाल तव्हांखे कीअं जो आहे दरवाज़ा खोलियो? ऑफिसरनि जो हुकुम आहे। ऑफिसर मथों घणा दर खोलींदा? हे बि 5 ही हो बि 5 ही। पोइ त वॾो नुक़सानु थींदो। मथों पाणी घणो आहे? अलाह खे पर था, अलाह ख़ैर कंदो। अपील है त पंहिंजा कचिरो टपड़ दपड़ खणो, कंडियारा बि खणो, हिम्मत मालिकी कयो। अचे तमामु घणो कमु थींदो। वॾो पाणी थो हले न। हाणे 5 ही दरवाज़ा खुलनि, परियां 5 ही खुलनि त पोइ त वॾो कमु थींदो न। सैयद मुराद अली शाह जे लाइ कहिड़ी तव्हां ॻाल्हि पिया कयो? अचनि था मिनिस्टर। संगत तव्हां ॾिसी रहिया हो त मथों पाणी जो वॾो माना कमु थी वियो आहे, वॾो पाणी थी वियो आहे बलूचिस्तान खां। उहो पाणी हिनमहिल घंटे में पहुची चुको आहे। इन जे करे ज़ोर जे करे बंदि भॼण जे करे हिनमहिल हे एमएनई ड्रेम जा 5 ही दरवाज़ा खोलिया पिया वञनि। अलाह कंदो ख़ैर, अलाह खे पार था। बाक़ी सिम नालनि खे वॾी तकलीफ़ ॾींदो, भॼी भुरी बि सघनि था। बस रब खां दुआ करो अलाह ख़ैर करे। ग़रीबनि जा मिसकिननि जा फसल सफ़ा ख़तमु थी विया आहिनि। हिकु त मींहुं मारे छॾियो आहे, ॿियो वरी मथां इहो ॿोॾ। एमएनई ड्रेम छंडण ॾिसो त हिनमहिल ई फाटे थी पई, फुल तार लॻी पई आहे। अगरि जे हिन में दरवाज़ा खुली विया त पोइ हे त वॾो कमु थींदो न। बसि अलाह खे पार त अलाह ख़ैर कंदो।